वधिक अहम ख़बर शामिल कंदासीं। सिंध सरकार पारां डीजी रेंजर्स जी दरख़्वास्त ते सूबे में हथियारनि जी खुलेआम नुमाइश ते पाबंदी लागू कई वई आहे। पुलिस, रेंजर, सिक्योरिटी गार्ड्स, कानून लागू कंदड़ इदारा बि रुगो ड्यूटी दौरान ई हथियार खणी सघंदा, जॾहिं त सूबे जे समूरनि ज़िलनि में एसएसपीज़ खे हुकुम ते अमल कराइण जूं हिदायतूं बि जारी कई वयूं आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध सरकार पारां डीजी रेंजर्स जी दरख़्वास्त ते सूबे में हथियारनि जी खुलेआम नुमाइश ते पाबंदी लागू कई वई आहे। वधीक अवां खे ॿुधाईंदा हलूं त पुलिस, रेंजर, सिक्योरिटी गार्ड्स, कानून लागू कंदड़ इदारा बि रुगो ड्यूटी दौरान ई हथियार खणी सघंदा। अवां खे ॿुधायूं पिया त सूबे जे समूरनि ज़िलनि में एसएसपीज़ खे इन हवाले सां हुकुम ते अमल कराइण जूं हिदायतूं बि जारी कई वयूं आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध सरकार पारां डीजी रेंजर्स जी दरख़्वास्त ते सूबे में हथियारनि जी खुलेआम नुमाइश ते पाबंदी लागू कई वई आहे। पुलिस, रेंजर, सिक्योरिटी गार्ड्स, कानून लागू कंदड़ इदारा बि रुगो ड्यूटी दौरान ई हथियार खणी सघंदा, जॾहिं त सूबे जे समूरनि ज़िलनि में एसएसपीज़ खे हुकुम ते अमल कराइण जूं हिदायतूं बि जारी कई वयूं आहिनि। सिंध सरकार पारां डीजी रेंजर्स जी दरख़्वास्त ते सूबे में हथियारनि जी खुलेआम नुमाइश ते पाबंदी लागू कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था। असां सां लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, अपडेट कजो। हथियारनि जी खुलेआम नुमाइश ते पाबंदी लागू कई वई आहे डीजी रेंजर्स जी दरख़्वास्त ते। अनिला, सिंध सरकार पारां डीजी रेंजर्स सिंध जी दरख़्वास्त ते सूबे में हथियारनि जी जेका खुलेआम नुमाइश आहे उन ते न सिर्फ़ पाबंदी लागू करे छॾी आहे, इन हवाले सां गृह खाते जे सेक्रेटरी इक़बाल मेमण पारां बाज़ाब्ता तौर ते नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। ऐं इन हवाले सां पुलिस, रेंजर, सिक्योरिटी गार्ड ऐं कानून लागू कंदड़ इदारा जेके आहिनि उन्हनि जे मथां सख़्ती कंदे उन्हनि जा जेके हथियार खणण जो जेको ड्यूरेशन आहे उहो ड्यूटी दौरान मुक़ररु कयो वियो आहे ऐं खुलेआम जेको डाले वारी गाॾी में हथियार खणी उनजी जेका नुमाइश कई वेंदी आहे उन ते पिणु पाबंदी लागू कंदे हिदायत कई वई आहे त जेके कंहिं बि क़िस्म जो जेको सिक्योरिटी इदारो अगरि जेकॾहिं अहिड़ी क़िस्म जी ड्यूटी कंदो हुजे त उहे हथियार जेके आहिनि उहे बि हेठि रखण जे हवाले सां हिदायत कई वई आहे। खुलेआम नुमाइश न करण जे हवाले सां पाबंदी लागू कई वई आहे। इन हवाले सां 144 कलम जी जेका ख़िलाफ़ वर्जी करण जे हवाले सां कार्रवाई करण जो अंदियो ॾिनो वियो आहे ऐं इन हवाले सां सूबे जे समूरनि ज़िलनि में एसएसपी खे न सिर्फ़ हुकुम ते अमल करण जी हिदायतूं कयूं आहिनि बल्कि अहिड़े क़िस्म जी का सूरत नज़र अचे उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जूं हिदायतूं पिणु कयूं वियूं आहिनि। त गरू खाते सिंध पारां सेक्रेटरी गरू खातो मोहम्मद इक़बाल मेमण पारां बाज़ाब्ता तौर ते नोटिफिकेशन जारी करे पूरे सूबे जे जेके विलेज हेडक्वार्टर में पिणु सर्कुलेट कयो वियो आहे। इन सूबे जो हुकुम सूबे में इन हवाले सां जेको हुकुम जारी कयो वियो आहे उन ते सख़्ती सां अमल जी हिदायत कंदे 90 ॾींहंनि अंदरि जेका लागू कई वई आहे पाबंदी उन ते अमल खे बरक़रार रखण जी हिदायत कई वई आहे। जी वॾी महिरबानी फयाज़ अपडेट करण जे लाइ इन हवाले सां।